अस्सलाम वालेकुम। अॼु असां नावलनि जा किताब ॾिसंदासीं जेके सिंधी जे 11 ऐं 12 किताब में मेंशन थियल आहिनि। ठीकु आहे। हिन में हिकिड़ो मज़मून लिखियलु आहे। हीअ तव्हां ॾिसो मज़मून जेको आहे उहो 12 नंबर ते मज़मून ॾिसो। ठीकु आहे। 12 नंबर ते मज़मून हीअ मज़मून लिखियलु आहे। 12 नंबर ते जेको अब्दुल क़यूम साहिब जो लिखियलु आहे। ठीकु आहे। अब्दुल क़यूम साहिब जो इन में सिंधी ॿोली में नाविल नवीसी ते हिन ॾाढी जेको आहे डिटेल में इंफॉर्मेशन ॾिनी आहे। पोइ उन में जेके जेके नाविलनि जा किताब मेंशन थियल आहिनि उहे मां सोचियो त शेयर कजनि, छो त इन्हनि खे ॾिसणु घुरिजे। इहे ॾाढा अहम आहिनि, थी थो सघे कंहिं टेस्ट में अची सघनि था। ठीकु आहे। इन जे करे इहे जेके आहिनि, इन खां पहिरियां बि मां नाविलनि ते 2 खां 3 वीडियो जेके आहिनि सो उहे रखी चुको आहियां। उहे बि तव्हां न आहिनि ॾिठा त उहे बि ज़रूरु ॾिसो ऐं उन्हनि जी लिंक जेका आहे सो हिन में डिस्क्रिप्शन में मां ॾेई छॾी आहे। ठीकु आहे। हीअ ॾिसो तव्हां, हीअ जेको आहे उहो सबक़ु आहे। अञा बि पेजिस मां हुतां पेजिस जेके न हिन जा खयां आहिनि। ठीकु आहे। उहे तरतीब वार न आहिनि खयां। हाणे इतां त तव्हांखे का ख़बर न पवंदी छो त शयूं मिक्स थियल आहिनि। अॻिते हलूं था त मां हिन खे थोरो पंहिंजे हिसाब सां समराइज़ कयो आहे। ठीकु आहे। हाणे हीअ ॾिसो। ठीकु आहे। नाविल जेको आहे अंग्रेज़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे जंहिंजी माना आहे नई या अजीब शइ। हाणे इन में बि ॾाढो मुंझारो हूंदो आहे त नाविल अंग्रेज़ी ॿोली जो आहे या अतालवी यानी इटेलियन आहे। त नोट करे छॾियो, नाविल जेको आहे अचे त नाविल कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे त उहो अंग्रेज़ी जो। जेकॾहिं इहो पुछो वञे त नाविल कहिड़ी ॿोली जे लफ़्ज़ मां वरितो वियो आहे त पोइ उते इटेलियन पॉसिबल आहे। ठीकु आहे। उनखां पोइ अंग्रेज़ी अदब जो पहिरियों नाविल जेको आहे उहो पामेल आहे। ठीकु आहे। अंग्रेज़ी अदब जो इन में मेंशन थियल आहे त अंग्रेज़ी अदब जो पहिरियों नाविल जेको आहे उहो पामेला जेको सर रिचर्डसन लिखियो। ठीकु आहे। ऐं हिकु लॉर्ड जो जेको हिन में वरी पामेला में छा आहे, हिकु लॉर्ड जो पामेला नाले नौकिराणी सां इश्क जो किसो ॾिनल आहे। ठीकु आहे। इहो इंग्लिश लिटरेचर जो पहिरियों नाविल हुयो। ठीकु आहे। ऐं असां वटि सिंधी में नाविल बि जेको आहे सो अंग्रेज़ी अदब मां आयो। सिंधी नाविल अंग्रेज़ी अदब मां दाख़िल थियो। ठीकु आहे। हाणे हिते अचूं था पाण पंहिंजे असुलु टॉपिक ते। ठीकु आहे। हाणे हीअ मां लिस्ट ॾिनी आहे नंबर वाइज़ हणंदो आहियां। पहिरियों नंबर, ॿियो नंबर जेके हिन में नाविल लिखियल आहिनि। ठीकु आहे। जल्दी जल्दी पढ़ूं था। रासीलास 1870 में जेको आहे उहो पब्लिश थियो। डॉक्टर जॉनसन जे नाविल जो सिंधी में तर्जुमो थियो। ठीकु आहे। इहो ऐं इन खे सिंधी अदब जो पहिरियों जेको आहे नाविल बि चयो थो वञे। हाणे इहो तर्जुमो कंहिं कयो, साधू नवल राय ऐं मुंशी उधाराम इन ॿिन्हिनि गॾिजी करे इन जो तर्जुमो कयो। ठीकु आहे। ऐं रासीलास जो जेको मौज़ू आहे उहो तलाश ऐं खोजना आहे। इन जा जेके किरदार आहिनि उहो रासीलास जेका आहे हबश जी शहज़ादी आहे, ऐं नेकाया जेका आहे रासीलास जी भेण आहे, ऐं अमलाक जेको आहे हिकिड़ो साइंसदान आहे। ठीकु आहे। उनखां पोइ अॻिते था हलूं। ॿियो नंबर जेको आहे नाविल उहो दिलाराम आहे जेको 1888 में मिर्ज़ा कलीच बेग लिखियो। ऐं हीअ कलीच बेग जी पंहिंजी तख़लीक़ ई कंहिं तां तर्जुमो न थियल हो। ठीकु आहे। इन जे करे सिंधी अदब जो पहिरियों तबेज़ाद या असलूको नाविल इन खे चयो वेंदो आहे। अगरि सुवालु अचे त सिंधी अदब जो पहिरियों तबेज़ाद या असलूको नाविल कहिड़ो आहे त हुनजो जवाबु दिलाराम ॾींदव, पर दिलाराम सां गॾु साल यादि करे छॾियो, 1888 में। ठीकु आहे। उनखां पोइ नंबर ॿिए ते आहे ज़ीनत नाविल आहे। उहो बि मिर्ज़ा कलीच बेग लिखियो, 1890 में लिखियईं। ठीकु आहे। ऐं जेको आहे अच्छा हीअ ॾिसो, हिते हिकिड़ी ग़लति फ़हमी जेका आहे सो कुझु किताबनि में इन में नाविल में ॿुधाई आहे त इहो बि चयो वियो त सेहतुनिसा जेको आहे हिकिड़ो नाविल हुयो, उन तां जेको आहे न सो इहो तर्जुमो करे करे मिर्ज़ा कलीच बेग ज़ीनत नाविल लिखियो। ठीकु आहे। त इहो ईअं न आहे। ठीकु आहे। उहो पाण ई अॻिते मिर्ज़ा कलीच बेग वरी अॻिते हली उन सेहतुनिसा जेको आहे किताब जो तर्जुमो बि कयो। पोइ माण्हुनि खे ख़बर पई त हीअ त ॿियो आहे, ज़ीनत नाविल ॿियो आहे, ऐं इहो नाविल न हो पर ॿारनि जी परवरिश जा उसूलनि जो किताबु हुयो। ठीकु आहे। उनखां पोइ चोथे नंबर ते ॾिसो तलसुम जेको नाविल आहे 1891 में छपियो। सर वॉल्टर स्कॉट जे तारीख़ी नाविल टल्सी मैन जो तर्जुमो हो। ठीकु आहे। इहो हाणे तर्जुमो कंहिं कयो, पोयनि वीडियोज़ में मां इन जो जेको तर्जुमो कंदड़ आहे उहो थोरो ग़लति ॿुधायो आहे, त हिते नोट करे छॾियो। इन जो जेको तर्जुमो कंदड़ आहे न तलसुम जो, शुरू में बोलचंद कोडोमल कयो तर्जुमो। ठीकु आहे। ऐं पोइ इहो वफ़ात करे वियो। ठीकु आहे। बाक़ी वारो जेको हिसो आहे उहो काके भेरूमल तर्जुमो कयो हुयो। ठीकु आहे। इन जो ऐं काके भेरूमल जेको हिसो जो तर्जुमो कयो उनजो नालो हिन रखियो गाज़ी सलाहुद्दीन उर्फ़
तलसम, ठीकु आहे, इहो नोट करे छॾियो। 5 नंबर ते आहे अजीब भेट। अजीब भेट नाविल 1892 में छपियो, दीवान प्रीतम दास लिखियो, ठीकु आहे। 6 नंबर ते हिंदू कुटुंब जेको नाविल आहे 1902 में लिखियो वियो, जंहिंमें हिंदी लिखियल नाविल हिंदू गृहस्थ जो इहो तर्जुमो हुयो ऐं तर्जुमो कंदड़ ॼेठानंद रतन सी हुयो, ठीकु आहे। ऐं इन हिंदू कुटुंब में जेको आहे सो तवाइफ़ जी ज़िंदगी ते रोशनी विधल आहे, ठीकु आहे। इहो नाविल सनातन धर्म प्रचार पत्र नाले रिसाले में छपंदड़ पहिरियों नाविल हुयो। यानी इहो नाविल जेको हिन रिसालो आहे, सनातन धर्म प्रचारक पत्र रिसालो, उन में पहिरियों नाविल जेको किश्तवार छपणु शुरू थियो हुयो, ठीकु आहे। उन खां पोइ हीअ कुझु ॾिसो नाविल जेके आहिनि सो हिंदू संसार, नवल लक्ष्मी, छिड़वाग रमा ऐं परोसन संदरी, निकाउन या चंडालन जी चौकड़ी, नकली मैडम, लता ललता, राजलक्ष्मी, सुहागिण, पतोरत नारी, लैला, गंगा जो कुटुंब। हाणे इन्हनि जे लाइ चए थो त इन्हनि नाविल तर्जुमो थियलनि जूं किश्तियूं रिसाले सनातन धर्म प्रचारक पत्र में 1915 ताईं छपंदियूं रहियूं। बसि इहो एतिरो ज़िक्र कयो अथई, ठीकु आहे। उन खां पोइ 8 नंबर ते जेको नाविल आहे उहो चौथ जो चंड या भरम जी भलाई। इन जो नाविल ईअं ई आहे, इहो लालचंद अमर ॾिने जो लिखियलु आहे, 1905 में लिखियो, ठीकु आहे। ऐं सरवस्ती रिसाले में छपियो, ठीकु आहे, उन में किश्तवार छपियो हुयो। ऐं सरवस्ती रिसालो जेको आहे सो हीरानंद जारी कयो हो। ऐं किथे किथे ईंदो सरवस्ती रिसालो न पर मखज़न माना बि रिसालो ई आहे, ठीकु आहे। उन खां पोइ 9 नंबर ते आहे जेको नाविल आहे उहा चंदर कांता संती। इहो 28 भाङनि में नाविल हुयो, जेको मुखी सीरोमल सागिराणी लिखियो। इहो देवकी नंदन खत्रीअ जे हिंदी में लिखियल नाविल जो तर्जुमो हुयो, ठीकु आहे। 10 नंबर ते आहे भूतनाक जी जीवनी, 24 भाङनि में, इहो बि मुखी सीरोमल सागिराणी जो लिखियलु हुयो, ठीकु आहे। उन खां पोइ 11 नंबर ते गुलनि जी टोकरी 1911 में, टे घर 1913 में, ॿई नाविल मिर्ज़ा कलीच बेग लिखिया। 13 नंबर ते राजकुमारी पतना ऐं फिरोज़ शाह 1912 में हरी सिंह जेको आहे सो इहो लिखियो, ठीकु आहे। उन खां पोइ 14 ऐं 15 नंबर ते राणी जी बांह ऐं विरदना जो अंग, इहो द्वारका नास नाविल इहे लिखिया, ठीकु आहे। 16 नंबर ते नूरजहान अहम नाविल आहे, 1905, इन जो साल यादि करे छॾियो। डॉक्टर होतचंद मोलचंद गुरबख्शाणी लिखियो ऐं सिंधीअ जो पहिरियों तारीख़ी नाविल इहो थो चयो वञे। ऐं गॾोगॾु इहो बि इन जे लाइ लिखियलु हुयो त तोड़े जो इन में जेका तारीख़ लिखी अथई उहा सॼी कूड़ी हुई, पर बि सिंधी अदब जो पहिरियों तारीख़ी नाविल इहो कोठियो वञे थो। 17 नंबर ते, 18 नंबर ते, 19 नंबर ते आंध संदरिका 1910 में, मोहनी बाई 1917 में, वरियल ऐं नेमत 1915 में। इहे नाविल काके भेरोमल मरचांद अडवाणी लिखिया, ठीकु आहे। वरियल ऐं नेमत जेको हुयो नाविल, इहो मुस्लिम समाज ते बीहारियल जासूसी नाविल हुयो, ठीकु आहे। बाद में 1936 में M.R. माई दासाणीअ इहो साॻियो नाविल जासूस नाले सां छपिरायो। अॻिते था हलूं 20, 21, 22, इन ते संदरी ऐं सतीअ जी सीता ऐं चित्रपति, इहे टे नाविल जेके आहिनि हकीम अब्दुल ख़ालिक खलील हिंदू समाज ते जेके मुबनी हुया इहे लिखिया। 22 ऐं 23 नंबर ते चंद्रमुखी ऐं रोहिणी, इहे नाविल जेके आहिनि दीवान कोड़ोमल बंगाली नाविलनि जा तर्जुमा कया, ठीकु आहे। 24, 25 ते इंतकाम नाविल ऐं मलिक सरफराज़ 1928, 1931 में मिर्ज़ा अली नवाज़ लिखिया। 26, 27 में हयातीअ जो पहिरियों दौरु 1931, हयातीअ जो ॿियो दौरु 1932, इहे ॿई नाविल मोहम्मद सिद्दीक़ मेमण लिखिया। 28 नंबर ते हूरे दमश्क नाविल जेको आहे ग़ुलाम अहमद निज़ामाणी लिखियो। हाणे हिते 29 खां वठी 36 ताईं, ठीकु आहे, 29 खां वठी 36 ताईं नाविल ॾिसो। डायरी रंगमहल, गुलिस्तान हुसन, नूर तौहीद, मुस्तफ़ा कमाल, सूडान जी सूंहं, संग दिल शहज़ादी, ईद जो चंड, सांगड़, इहे नाविल मोहम्मद उस्मान डीपलाई जा तारीख़ी नाविल हुया, ठीकु आहे। उन खां पोइ 38, अच्छा 38 हिते नंबर हूअं थी वियो आहे।
38 ते नाविल आहे शाइर, नालो अथसि शाइर नाविल जो, इहो मातो राय लिखियो, ठीकु आहे। 39 ते विधवा, मालेण, ग़रीबनि जो विरसो, टई नाविल अहम अथव। इहे जेके नारायण दास बंबाणीअ लिखिया, ऐं नारायण दास बंबाणीअ हिकिड़ो पाप ऐं पाकीज़ा नाविल बि लिखियो, ठीकु आहे। पाप ऐं पाकीज़ा जेको नाविल आहे उहो तर्जुमो हुयो ठेस ऑफ ड्यूबर विलीज़, जेको थॉमस हार्डे नाविल लिखियो, ब्रिटिश जो हुयो, उन जो जेको आहे सो इन तर्जुमो कयो। ऐं इहो ही ठेस ऑफ ड्यूबर विलीज़ बहितरीनु नाविल आहे। ठेस हिकु छोकिरी हूंदी आहे जंहिंसां हिन समाज जूं दुनिया जूं वॾा ज़ुल्म थींदा आहिनि, हूअ निंड पई हूंदी आहे, उतां को जो नाजाइज़ फ़ाइदो वठी वेंदो आहे, उनखां पोइ उनखे नाजाइज़ पुटु ॼणंदो आहे जंहिंजो नालो रखंदी आहे सारो, यानी कि ॾुख। वरी उन ॿार खे मुआशिरो एक्सेप्ट न कंदो, मतिलबु ॾाढो ॾुखियाई जेका उहा ज़िंदगी में पंहिंजूं अहम जेके आहिनि सो ॾुखिया मुश्किलात ॾींहं ॾिसंदी आहे। अच्छा, ठेस जो नालो हिन जेको रखियो नारायण दास बंबाणी रखियो, उहो नसीमा रखियो, ठीकु आहे। अॻिते था हलूं। उनखां पोइ 42 नंबर ते कैदी जेको नाविल आहे उहो राम पंजवाणी लिखियो। 43 ते इनकलाब नाविल जेको आहे सो उहो देव सभाणी लिखियो। 44 ते इतिहाद नाविल गुली सदा रंगाणी लिखियो, ठीकु आहे। उनखां पोइ 44 खां वठी वेंदे 51 ताईं इहे ॾिसो, आंसू नाविल, ज़िंदगी जी राह, जीवन साथी, इश्क नाहे रांदि, शर्म बूटी, चंचल निगाहूं, पखीअड़ा वलर खां विछड़िया, इहे नाविल गोबिंद माली लिखिया, गोबिंद माली, ठीकु आहे, इहे नोट कयो। उनखां पोइ 52 ऐं 53 नंबर ते किरंदड़ दीवारियूं, 53 ते प्रीत पुराणी ऐं रीत निराली, इहे सुंदरी उत्तम चंदाणीअ ॿई नाविल लिखिया। 54, 55, 56, 57 आहे न आहे, ज़िंदगी ऐं मौत, शल धीअर न ॼमन, कैदी, इहे जेके नाविल आहिनि राम पंजवाणी, प्रोफेसर राम पंजवाणी लिखिया। 58, 59 ज़िंदगी ऐं आवारा, इहे 2 नाविल मोहन कल्पना लिखिया। 60 में चीख नाविल दास तालिब लिखियो। 61 ते गुमान, इहो शवी रामनाणी लिखियो। 62 में अंधेरो उजालो नाविल जेको आहे सो मोती प्रकाश लिखियो। 63 में मॼो जेको आहे नाविल आनंद लिखियो। 64 ते उॾरी वञ कूंज, 65 ते साहेड़ी, इहे 2 नाविल लक्ष्मण साथी लिखिया, ठीकु आहे। 66 ते हिकु दिलि हज़ार अरमान, इहो कला प्रकाश नाविल लिखियो। 67 ते अदी ॾियोम सलाह, इहो शौक़ सिंधी नाविल लिखियो, इहे मां नोट कयो। 68 ते ॿोली जेको आहे ॿोली नाविल मोहम्मद हुसैन लिखियो। उनखां पोइ 69 ते दरिया जे कप ते, इहो गुल नसरपुरीअ नाविल लिखियो। नूरा नाविल काज़ी अब्दुल करीम लिखियो 70 ते, ठीकु आहे। उनखां पोइ ॾिसो 71, 72 ऐं 73 जापानी गुडी, अमड़े ऐं बिलोवो, इहे 3 नाविल मोहम्मद उस्मान डीपलाई जा आहिनि। हिन में जेको अमड़ आहे इहो मैक्सिम गोरखी जे नाविल मदर जो तर्जुमो माहवार इंसान रिसाले में किस्तवार छपियो। उनखां पोइ 1957 में नाविल जी सूरत में पब्लिश करायो वियो। 74 ते पड़ाडो सोई सॾु सिराज मेमण जो नाविल। आशी फज़ल अहमद बचाणी जो नाविल। परदेसीअ जो प्यार अल्लाह बख़्श टालपुर जो नाविल। को माण्हू कंवल, इहो साहिब यानी अब्दुल कयूम साहिब जो नाविल। शीला जेको आहे इहो मीला राम जो नाविल हुयो, ठीकु आहे। इहे हुया अहम नाविल जेके इन किताब में ॼाणियल हुया। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।